पंहिंजादरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी। अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे हाणे जेको आहे जाबर खां जेको आहे तफ़्तीश कंदो चाकर ख़ान ऐं हिकु हिकु लफ़्ज़ उन खां पुछंदो ऐं फसाइण जी कोशिशि कंदो। ऐं जेको जाबिर आहे उहो बि हिकु शातान शातिर माण्हू आहे, चालाक लोमड़ी माण्हू आहे। उहो पंहिंजी जान छॾाइण में कामयाबु थींदो ऐं जेको आहे चाकर ख़ान खे का ख़ासि ॻाल्हि न ॿुधाईंदो ऐं ख़ासि करे उनजी इहा कोशिशि हूंदी त हू जीअं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो जीअं उनजो शक सिधो सांवल ते वञी ऐं सांवल ई फासे असां न फासूं। इहा जाबर जूं माना कोशिशि चाकर ख़ान जे अॻियां हूंदी। चाकर बि कुझु न कुझु सम्झी वेंदो त किथे किथे जाबिर कूड़ थो हणे ऐं इन जे विच में जेका बि ॻाल्हियूं थींदियूं गुफ़्तगू थींदी रुंडो बि लिकी करे पियो ॿुधंदो। ऐं छो त रुंडे जो बि हाणे अॻियो नंबर अचण वारो रुंडे खां बि चाकर ख़ान इहे ॻाल्हियूं पुछंदो ॾे हाल वाल तूं छा सम्झो तूं कहिड़ी ॻाल्हियुनि ताईं फाथल आहीं कहिड़ी ॻाल्हियुनि ताईं न। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त मिलंदासीं तव्हां कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।